आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त अफगानिस्तान में टीटीपी जे महफूज़ थाकनि ऐं दहशतगर्द कार्रवाइनि ते ख़दशा आहिनि। उबूरी अफगान हुकूमत खे पंहिंजी धरती कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ दहशतगर्द कार्रवाइनि लाइ इस्तेमाल थियण न ॾियणु घुर्जे। उमीद आहे त उबूरी अफगान हुकूमत दोहा मुआहिदे ते अमल यकीनी बणाईंदी। पाकिस्तान अंदर दहशतगर्द कार्रवाइनि में अफगान शहरियुनि जी शमूलियत ते ॻणती आहे। दहशतगर्द कार्रवाइयूं बर्दाश्त जोगियूं न आहिनि। अमलनि जी सूरत में सिक्योरिटी फोर्सिस भरपूर कार्रवाई कंदी। दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन बिना फ़र्क़ जारी रहंदो। फौज दहशतगर्दीअ जी पाड़ पटण ताईं सुख सां न वेहंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां कोयटा गैरिज़न जो दौरो, ज़ख़्मी अहलकारनि जी अयादत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर 2 ॾींहनि जे दौरे ते ईरान पहुची वियो। आर्मी चीफ ईरान जे फौजी ऐं सियासी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। सरहदी सिक्योरिटी समेत ॿितरफ़नि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। ज़ोब ऐं सुई में दहशतगर्दनि सां मुहाड़ो अटकाईंदे शहीद थियल जवाननि जा मढ़ अबाणनि इलाइक़नि में फौजी एज़ाज़ सां मिटीअ माउ हवाले। जनाज़ नमाज़ में पाक फौजी ऑफिसरनि ऐं शहरियुनि जी वॾी अंग में शिरकत। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त पाक फौज मुल्क मां हर क़ीमत ते दहशतगर्दी जी लानत जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। कराची वासियुनि लाइ बिजली ₹1.44 महांगी। नेपरा बिजलीअ जे अघनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। समूरे मुल्क जे वाइपेदारनि लाइ बिजलीअ जे बुनियादी अघ में ₹4.96 फ़ी यूनिट इज़ाफ़े जो उसूली फ़ैसिलो। टैक्सेस समेत बिजलीअ जो फ़ी यूनिट ₹50 ताईं थी वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त पीटीआई चेयरमैन खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ 9 मई समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि जे केसनि जी जाच हली रही आहे। मुस्लिम लीग नून पंजाब जे समूरनि तकनि तां चूंडुनि में हिसो वठंदी। कंहिं बि पार्टी सां चूंड ताज या वरी सीट एडजस्टमेंट न कई वेंदी। ॾुखे वक़्त में हुकूमत संभाले मुल्क खे ॾेवाले थियण खां बचायो वियो आहे। चीफ जस्टिस उमरता बंदियाल चयो आहे त जजनि खे मुआशरे जी ज़रूरतुनि ऐं ख़्यालनि बाबति ॼाण हुअणु घुर्जे। हर शइ जी ज़िम्मेवारी हुकूमत ते विझणु दुरुस्त नाहे। अदलिया इंसानी हक़नि जी ज़ामिन आहे। आइन में बुनियादी हक़नि जो मक़सदु अवाम खे ख़ुशि रखणु आहे। इंसानी हक़नि लाइ गॾियल क़ौमूं ऐं ॿिया इदारा हुकूमत जी मदद करे रहिया आहिनि। वधंदड़ आबादी ते कंट्रोल करण लाइ मज़बूत हिकमत अमली जी ज़रूरत आहे। पाकिस्तान सां मुआशी बहाली जी कोशिशुनि ते कम करण लाइ तयार आहियूं। मुल्क केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सुधारनि जी ज़रूरत हूंदी। नओं प्रोग्राम मईशत खे मज़बूत करण लाइ पाकिस्तानी अख़्तियारनि जी कोशिशुनि जी हिमायत कंदो। IMF क्योंकि हमारी इंपोर्ट्स $70 अरब की तकरीबन हैं। हमारी जो एक्सपोर्ट्स हैं वो 26-27 बिलियन डॉलर्स की हैं। $30 बिलियन हमारा ये बाहर से हमारा अजीम पाकिस्तानी ये भिजवाता है, वहाँ से रेमिटेंस। बाकी जो 20-25 बिलियन डॉलर का गैप है, अगर हम स्किल्ड हुनरमंद लोगों को बाहर भिजवाएंगे, कतर में, सऊदी अरेबिया में, UAE में और दूसरे ममालिक में, तो अल्लाह ताला के फज़ल करम से पाकिस्तान का ट्रेड डेफिसिट जो है वो पॉजिटिव हो जाएगा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF जे प्रोग्राम सबबि मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। मुआहिदो ॾेवाले जा आफ़ाक़ खेड़ींदड़नि लाइ बहितरीन जवाब आहे। वो अज़ीम दोस्तनि जी ॾुखे वक़्त में मदद खे कॾहिं बि विसारींदा न। हुनरमंद माण्हुनि खे पढ़े मोकिलण सां वापारी खसारो घटाए सघिजे थो। नौजवान नस्ल करप्शन ख़त्म करे मुल्क खे अॻिते वठी वञण जी सलाहियत रखे थी। मुल्की तरक़ीअ लाइ फ़नी तालीम खे हथी ॾियणु सभिनी लाइ ज़रूरी आहे। तालीम के हिकु न पर सभिनी जो हक़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां चश्मा न्यूक्लियर पावर प्लांट 5 जो इफ़्तिताह। पीपी चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे धाबेजी में सनती ज़ोन जो इफ़्तिताह कंदो। शहजील इनाम मेमन जो चवणु आहे त धाबेजी सनती ज़ोन में $5 अरब जी सीड़पकारी थींदी। 10 सालनि ताईं कंहिं बि क़िस्म जी टैक्स उगाड़ी न थींदी। मशीनरी ते बि कंहिं बि क़िस्म जी टैक्स न हूंदी। मुल्की तरक़ी लाइ नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करणा पवंदा।
एमकेएम जी राना अंसार बाज़ाब्ता तौर गडियल मुखालिफ धुर जी अॻवान नामज़द। एमकेएम राना अंसार खे मुखालिफ धुर अॻवान बणाइण लाइ दरख़्वास्त स्पीकर वटि जमा कराए छॾी। डॉक्टर फारूक सत्तार जो चवणु आहे त जमहूरियत जी गाॾी हुकूमती मुखालिफ धुर जे मशवरे सां ई अॻिते वधंदी आहे। निगरान सेटअप जी चूंड लाइ मुखालिफ धुर अॻवान जो हुअणु ज़रूरी आहे। सिंध सरकार तरफां नेप्रा एक्ट में ऑर्डिनेंस ज़रिए तरमीम जी मुखालफ़त। इम्तियाज शेख जो चवणु आहे त नेप्रा एक्ट में ऑर्डिनेंस ज़रिए तरमीम करण जा इतला आहिनि। ऑर्डिनेंस ज़रिए नेप्रा एक्ट में तरमीमुनि ते सूबनि खे ख़दशा आहिनि। सूबनि जा ख़दशा ख़तम करण खां सवाइ नेप्रा एक्ट बाबति ऑर्डिनेंस क़बूल न कयो वेंदो। घोटकी में बदअमनी खिलाफ शहरी ताज जे सॾ ते शटरबंद हड़ताल। सवें माण्हुनि जी एहतजाजी रैली। अॻवाननि जो चवणु आहे त घोटकी पुलिस अमन अमान काइम करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। क़त्ल अगवा ऐं फुड़लो जा वाक़िया नाकाम वधी रहिया आहिनि। केटी बंदरवासी नौजवान औरतानी आवाज़ ते हिरकजी घोटकी मां अगवा। इस्माइल ठाकरो जे वारसनि सां थाड़ेदारनि जो फोन ते राब्तो। 20 लख रुपया भुम तलब। कराची जे इलाइक़े मंगो पीर में शहरी हाशिम मक्सी जे क़त्ल केस में गिरफ़्तार डीएसपी 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां रिपोर्ट तलब। हिक हफ़्ते खां गुम कस्टम जा 2 अहलकार एफआईए हथां मेगा करप्शन केस में गिरफ़्तार। तारिक महमूद ऐं यावर अब्बास मुअत्तल करण जो नोटिफिकेशन जारी। कराची जे इलाइक़े गुलशनी हदीद में इलेक्ट्रिक जे इंजीनियर इमरान नायक जे क़त्ल केस में अगभराई मामले जी जांच सीटीडी मुंतकिल। मक़तूल जे वालिद जी डीआईजी सीटीडी सां मुलाक़ात। क़ातिल गिरफ़्तार करण जी ख़ातिरी। कोटड़ी साइड जे खानगी फैक्ट्री में 2 नौजवान पौरत केमिकल वारो गरम बॉयलर फाटण सबब सड़ी फोत थियण जो इंकशाफ। फैक्ट्री इंतजामिया फोतल 2 सोटनि जे वासनि खे ख़ामोश करे मामले खे ॻुझ ॻोह में दॿाए छॾियो। सखर जी फैक्ट्री में झेड़े दौरान जवाबदार नौजवान के बाहि ॾेई साड़े क़त्ल करे छॾियो। जवाबदारनि मोहम्मद नवाज़ ख़ास के लिखे खट सां ॿधी गत्ता मथां विझी बाहि ॾेई छॾी। हिकु जवाबदार गिरफ़्तार। सखर में मामूली ॻाल्हि तां भाउ हथां भाउ बेदर्दी सां क़त्ल। बागरजी में अमजद घुमरो वॾे भाउ यावर घुमरे खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। लाड़कानी में हथियार बंदन हथां हिकु नौजवान बेदर्दी सां क़त्ल। वली थाणे जी हद में मोटरसाइकिल सवार हथियार बंदन हथां नए डेरे वासी फारूक चोयो गोलियुनि जो खाज। नसीराबाद वेझो गाॾी बिरादरी में तकरार तां पीरसन औरत क़त्ल। जवाबदारनि लठियूं ऐं डंडा हणी मेरान गाॾी खे क़त्ल करे छॾियो। कंबर में कोरी ऐं जोयंजा बिरादरी में झेड़ो हिकु ॼणो क़त्ल। हथियारबंदन रज़ा मोहम्मद कोरी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सकरन भरिसां घरू तकरार तां घरवारी खे क़त्ल करे छॾियो। ॻणती जोगी हालत में नवाबशाह मुंतकिल। हंडियारी शहर में 5 वरनि जे नींगर जो लाश हथ वारसन क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। 5 वरनि जे तारिक शहर जो वाह मां लाश हथ कयो वियो।
मटियारी में पुलिस टाण नमूने फोर्थ नौजवान के कत्ल करण जो इंकशाफ में जवाबदार गिरफ्तार मक़तूल जे भाउ जी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त पोरी जा पैसा घुरण ते नौजवान कदीर खोसे के कत्ल करे वाक़े खे आपघात करार ॾिनो वियो। नवाबशाह जे दारुल अमान में दौड़वासी औरत जे फोत थियण जो फैमिली जज नोटिस वरितो। दारुल अमान जी इंचार्ज पुलिस एमएस खां 3 ॾींहनि में रिपोर्ट तलब। सीसीटीवी कैमराउनि जी 3 ॾींहनि जा फुटेजिस ऐं खाधे जो रिकॉर्ड भी पेश करण जी हिदायत। जोही में इंसानियत के लजाईंदड़ वाक़ियो बासर ऐं संदसि पुटनि तरफ़ां पोहरियत मथां कपड़नि खां आजो करे वेशियाणो तशद्दुद। नाज़ुक उज़वनि में पेट्रोलियम मिर्च विझी वीडियो रिकॉर्डिंग मुतासिर पोहरियत ऐं संदसि वारसनि जो दादू में इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। एसएसपी मामले जो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। ऐं श्रीलंका ख़िलाफ़ टेस्ट मैच लाइ क़ौमी क्रिकेट टीम जी ॻाल्हि में भरपूर नेट प्रैक्टिस। ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं टेस्ट मैच आर्चर ते खेॾी वेंदी।